बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सीधा मुझे वालिद साहब 8 बजे ऑफिस में वेठो हुयो। अयाज़ कहिड़ो हुनखे खणी घोसपुर थाणे ते 5.5 किलो चर्स ॾेई 6 बजे ते चालानी कढी। अदा इहो किथां जो कानून आहे? हिकु हक़ सच साहब पीसा जो ज़ुल्म तव्हां माण्हुनि सां कहिड़ो हूंदो। मां बाला ऑफिसरनि खे इहो अर्ज़ु थो कयां त तव्हां हिते इनकारी करे नसीराबाद में जंहिंखां पुछा कंदो मुंहिंजो पीउ न बेगुनाह हुआ। अयाज़ कहिड़े जीअं असां सां ज़ुल्म कयो आहे, इहे क़ुरान कंदो उन्हनि जा बच्चा बि ईअं तड़पंदा जीअं असां तड़पूं था। हिन क़ुरान जे सदके मुंहिंजे पीउ खे आज़ादु कयो। मुंहिंजो पीउ बेगुनाह हुआ। जंहिं बि असां सां ज़ुल्म कयो आहे, हीअ क़ुरान उन्हनि जा बच्चा बि ईअं तड़पाईंदो। मुंहिंजे साहबी भाइरनि खे बि इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजे वीडियो खे वायरल कयो। मुंहिंजे बाबे जो आवाज़ उतारे हिन क़ुरान जे सदके मुंहिंजे वीडियो खे वायरल कयो जीअं असांखे इंसाफ़ पंहिंजो मिली वञे।